तो दोस्तों अज शमन अली निराली जो 71 वॉल्यूम एल्बम नंबर 21 तोखे दिल जो ॾेई वेठासे पयो हाणे निभाइणो तोसां प्यार करे वेठासे। ज़बरदस्त एल्बम कलाम इहो वहीद हकड़े साहब जो ज़बरदस्त। दोस्तन कुछ कमेंट्स क्या शामिल क्यों था। भाषा बान जो चवण है त कलाम ही जेको आहे एॾो छो दूर आहे, इहो इंडियन कॉपी है, बिल्कुल है दा बिल्कुल। एक बे दोस्त जी कमेंट्स भी आए, वहीद अहमद बड़ी मेहरबानी था भाई, दूसरे की पिक्चर लगाई है, बिल्कुल लगाई है भाई, आपका बहुत काम अच्छा है, बड़ी मेहरबानी। चए 21 एल्बम में भी इहा ही तस्वीर हणिजो, बिल्कुल हणंदासीं, वॾी महिरबानियूं, लख एहसान, ख़ुशि हुजो, आबाद हुजो। हाँ 21 एल्बम जो भी कार्ड ठाहियो आहे, थंबनेल ठाहियो आहे, ज़बरदस्त ठाहियो आहे साॻे ई फोटू ते। तव्हां दोस्तनि जो वॾो वॾो एहसान आहे जो कमेंट्स कयो था, लाइक कयो था यार। तव्हांजे लाइ भी एक आसानी कमु रखियो आहे असां, जीअं त एल्बम में कहिड़ा कहिड़ा कलाम आहिनि ॿुधायूं था पिया। दोस्तनि खे कमु वणे थो, कमु पसंदि अचे थो, कमेंट्स कनि था, वॾी महिरबानी उन्हनि जूं दोस्तनि जूं। हिन एल्बम जी सिलेक्शन वहीद हकड़े जी आहे। उनखां पोइ हिननि थोरो साइड में लिखियो आहे पाकिस्तान खां ॿाहिरि जेके शाइर रहनि था ऐं उहे शाइरी ॾियणु चाहिनि था, उहे बि राब्तो कनि, इहा ख़ासियत। ऐं उनखां पोइ जेको बाजो खई वेठो आहे शमन अली खे ॾाढो ठहे थो। ऐं हिकु ॿिए एल्बम में भी आहे बाजो, उन में शमन अली बीठो आहे, ऐं उहो कमेंट्स में तव्हां ज़रूरु ॿुधायो त तव्हां कहिड़े एल्बम में ॾिठो आहे शमन अली खे। ठीकु आहे दोस्तों। ऐं कलाम शुरू में आहे कलाम हिन जो वहीद हकड़े जो, फुरे फुरे वियो दिलि सुहिणो हिकु, इहो भी इंडियन धुन ते आहे। ऐं उनखां पोइ वरी वहीद हकड़े जो कलाम आहे, जेसी ताईं आ हयाती जेसी ताईं आ हयाती तोखे दिल जो ॾेई वेठासे। ऐं इन में ॾिसो न टाइटल लिखियो अथऊं जेसी ताईं आ हयाती, ऐं हेॾे एल्बम ते टाइटल आहे तोखे दिल जो ॾेई वेठासे। ऐं उनखां पोइ ॿियो कलाम अथसि, टिमी पिया नीर नेणनि मां पियारनि मोकिलाणी कई, छॾे विया साथ जे साथी सहारनि मोकिलाणी कई। ऐं उनखां पोइ ज़बरदस्त कलाम आहे, बहितरीन, थी सघे हर कंहिंजो पसंदि जो कलाम हुजे। मुंहिंजे महबूब खे वञी चओ सिक ॾाढी लॻी आहे। हाणे हिन में जेको कलाम हिननि लिखियो आहे, यारो महबूब खे वञी चओ, ऐं हुननि लिखियो कलाम में शुरूआत में ई आहे त मुंहिंजे महबूब खे वञी चओ। ऐं उनखां पोइ आहे कलाम आहे तूं छा ॼाणी दर्द असांजो साईं, इहो वहीद हकड़े जो कलाम आहे। ऐं उनखां पोइ आहे कलाम इंडिया जी धुन ते आहे कलाम, गुलाम नबी जो कलाम आहे, मूंखे बचायो यारो मारियूं थो मन ठार वञे, सीने में थो सिधी गोली हयूं दिलदार वञे। उनखां पोइ आहे कलाम, असां उहो कंदा आहियूं यार सुहिणा, हिकु बहितरीन अंदाज़ में आहे इहो कलाम, इहो मूंखे ॾाढो पसंदि आहे। जंहिंखे ईंदो हुजे करणु प्यार सुहिणा। ऐं उनखां पोइ कलाम आहे अली नवाज़ उमराणी जो, मुंहिंजो इंतज़ारु न कई, इहो भी इंडिया जी धुन ते आहे कलाम। ऐं उनखां पोइ वहीद हकड़े जो कलाम आहे, न वहीद जो न बशीर अहमद बुके जो कलाम आहे, छल ॾींहुं थिए न राति खुटे न, छल ॾींहुं थिए न, इहो कलाम भी हिन ई कैसेट में आहे दोस्तों। काफ़ी माण्हुनि खे ख़बर न हूंदी आहे, यकीन पुछो न, काफ़ी माण्हुनि खे ख़बर न हूंदी आहे त हिन कैसेट में कहिड़ा कहिड़ा कलाम आहिनि। ऐं काफ़ी दोस्त आहिनि उन्हनि खे ख़बर भी न हूंदी आहे, ऐं कलाम ॿुधल भी हूंदा आहिनि, पोइ ॾिसणा अरे यार हे त हिन में आहे, हीअ ई एल्बम आहे। ठीकु आहे दोस्तों,
वीडियो पसंदि आयो हुजे त लाइक ज़रूरु करे छॾींदा।